अॼु पुण अखिड़ियुनि सजण पंहिंजा सारिया, ॻोड़नि चूं गलनि तां बूंदूं बस न कनि, संदी सिक पिरनि लोक ॾिठे न लहे। जालार खां सैयद हाजन शाह कलम खणे थो पंहिंजे प्यारे पुट मरहूम सैयद रजब अली शाह जे अणमुदाए ते विछोड़े ते। सिरजिस्तां सूर सामाइस्त सुख विया, इहे ॿई पूर मूं निमाणी नसीब थिया। रजब अली शाह जॾहिं अखि खोली त असांजे घर में ख़ुशियुनि जा शादमाना थी विया, पर उहे ख़ुशियूं उन वक़्तु कखिजी पयूं जॾहिं रजब अली शाह बीमार रहण लॻो ऐं एक्सरे जी रिपोर्ट में डॉक्टरनि ॿुधायो त नंढड़े रजब अलीअ खे दिलि में सुराख आहे। पोइ त संदसि इलाजु हलंदो रहियो ऐं मिसकीन माण्हू वसाहर बचिड़े जो इलाजु कराईंदो रहियुसि। जॾहिं रजब अली 16 सालनि जो थियो त संदसि दिलि जो ऑपरेशन दिलवारी इस्पताल टंडो मोहम्मद ख़ान मां कामयाबी सां थियो ऐं असांजी जान में ॼण जान अची वई। रजब अली शाह नंढपण में ई फ़क़ीरी तबियत जो मालिक हो। संदसि ॻाल्हियूं बि करामती हूंदियूं हुयूं। वफ़ात खां हिकु ॾींहुं अॻु सभिनी दोस्तनि रिश्तेदारनि खां मोकिलाइण वारियूं ॻाल्हियूं करणु लॻो हो ऐं साणुसि गॾु पढ़ंदड़ साथियुनि खे चयईं त आउं सुभाणे खां हाणे स्कूल ऐं मदरसे कोन ईंदुसि। आचर जे ॾींहुं क्रिकेट रांदि खेॾे रहियो हो त बाल कोठ जी दीवार खां परते वञी किरियो, जेको हू खणण जे लाइ जीअं ई दीवार ते चढ़णु लॻो त बदनसीब दीवार मथांसि किरी पई ऐं हू जाम शहादत नोश करे वञी मालिक हक़ीक़ी सां मिलियो। हा भा मोहम्मद ख़ान 19 फरवरी 2023 आचर जे ॾींहं खे कहिड़ी मयार ॾिजे, जंहिं रहम रती न धारींदे मुंहिंजो प्यारो नाज़नि सां पालियल पुटु रजब अली शाह असां खां हमेशह लाइ छिनी वरितो। मार पोइ मौत तूं अण मुदाए थो आहीं, मार पोइ मौत तूं अण मुदाए थो आहीं, तो कई खान खपाया अरड़ा अण मोट, लाड़ो करी हा लतीफ़ चवे कान पवे हा का खोट, तो घाया उहे घोट जिन मुद न हुई मरण जी। मुंहिंजे पुटु सैयद रजब अली शाह खे असां खां जुदा थींदे 1 साल थियण वारो आहे। जेतोणीकि दिलि हिकु ॾींहुं त छा हिकु घड़ीअ लाइ बि इहो मञियो ई न आहे त रजब अली असां खां सचपच हमेशह लाइ हलियो वियो आहे। सदाईं दिलि धुतारींदी रही ऐं दिलासो ॾींदी रही आहे त हू दरवेश हवाउनि ते हलंदड़ प्यारो पुटु कंहिं तेज़ सवारी ते चढ़ी केॾां परे निकिरी वियो आहे ऐं कंहिं महिल ओचितो अची निकिरंदो। जीअं हमेशह डिघियूं डिघियूं रोलाकियूं करे पंहिंजनि साथियुनि सां गॾु मोटी ईंदो हो। हा भा मोहम्मद ख़ान ही 1 साल पल पल दिलि खे ओसीड़ो ॾींदो रहियो आहे त हू जॾहिं पंहिंजी डिघी रोलाकी तां थकिजी मोटियो त वॾा दिलचस्प किसा ऐं दास्तान खणी ईंदो। हुनजे हमेशह लाइ हलियो वञण जी झोरींदड़ हक़ीक़त उनखे मञींदड़ दिलि जो पाण में छेड़ो रहियो आहे। न इहो निबेरो थियण जो आहे, न ई कॾहिं थी सघंदो। न दिलि मञींदी त हू न आहे रहियो, न हू ज़हर जहिड़ी कूड़ी हक़ीक़त जी भित टुपी हू वरी मोटी ईंदो। हुनजी सिक लॻंदी आहे त हुनजो तस्वर ऐं हुन जूं तस्वीरूं खणी अखियुनि ते रखंदो आहियां। पोइ त हुनजो तस्वर ज़हन में अचण सां ई ईअं महसूसु पियो थींदो आहे ॼाण त हू साम्हूं अचे पियो ऐं संदसि मुरकंदड़ हसीन चहिरो संदसि ख़ासि लोड में हलणु विसरे ई नथो। हीउ महबूब पुटड़ो ओचितो ईअं छॾे हलियो वेंदो सोचियो बि न हुयोसीं। हिन दर्दनाक हादसे खे साल गुज़री रहियो आहे। हू को रुगो मुंहिंजो पुटु न पर रूह ऐं वजूद जो हिसो हो। हुनजो विछोड़ो हाण पूरी ज़िंदगी रूह में चक विझंदो रहंदो। ॾींहुं ततो झुड़भायां मथां लॻे लुक, झंडी पायो जान में वेठी डरियां ॾुख,
माण्हुनि लेखे बुख मूंखे सिक सॼण यार जी। हा भाउ मोहम्मद ख़ान, या दिलि जी हुरखुर ॾस ॾींदी रहंदी त हू ज़रूरु घणो परे निकिरी वियो आहे ऐं वापसी जा दग हुन खां शायदि विसरी विया आहिनि। पर हा, अॼु बि हुन सां प्यार कंदड़ समूरा रिश्ता, राहूं वण रस्ता, हवाऊं झालार, ॻोठ ऐं सॼो संसार हुन जी वापसी जे वसीले में आहिनि। पर अलाए छो अञा मोटियो न आहे। रब शल पंहिंजे महबूब मदीने वारे जे सदके मुंहिंजे प्यारे पुटु रजब अली शाह खे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फरमाए। आमीन या रब्बिल आलमीन।